राजू खानानी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर इमदाद अली निज़ामानी मूजिब राजू खानानी शहर के अगूणे MPA और पाकिस्तान पीपल्स पार्टी के नामज़द उम्मीदवार मीर अल्लाह बख्श टालपुर पंहिंजी रिहाइशगाह ते PS 69 तलहार सूबाई तक के समय मौजूदन पार्टी अगवान कारकुनन समेत बेन मुख्तलिफ बरादरी मकतबा फ़िक्र के मानुन जो अहम तरीन इजलास मुनक़द किया। इजलास में रईस अब्दुल गफूर निज़ामानी, रईस नियाज लाशारी, मिर्जो खान, मीर मुअज़्ज़म टालपुर, खान मोहम्मद चांदियो, अब्दुल क़य्यूम निज़ामानी, मोहम्मद रहीम लगारी, मुजफ्फर बोसार, मीर इरफान टालपुर, मीर इमरान टालपुर, शफी मोहम्मद मेमण, मीर फयाज टालपुर, रईस लियाकत निज़ामानी, पीर महफूज इलाही, मीर अजीज़ जमाली, जाहिदा कुंभार, नवा मल्हा अल्लाह जुड़ियो राहिमू, मंजर अकबर लगारी, लियाकत खोसो, सुलेमान थेबो, गुलाम मुस्तफ़ा दस्ती समेत सभी मानू शिरकत कई। इजलास के खिताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी के नामज़द ऐं अगूणे MPA मीर अल्लाह बख्श टालपुर चयो त यार वरी पंजो दफ़ो पीपल्स पार्टी मुझे मेहरबानी कई, मुझे एतमाद कयो, मुझे पीपल्स पार्टी MPA जी टिकट ॾिनी है। यो अवां जो मुझे एतमाद है, इन करे पीपल्स पार्टी मुझे एतमाद करे। अवां जो मुझे एतमाद न हुजे तो पार्टी मुझे एतमाद कोन करे। बाक़ी इतने मसलो यो ॻाल्हि हली तो बाबा MNA MPA पीपल्स पार्टी जा आहिनि, टिकट पीपल्स पार्टी ॾिए थी ऐं वोट जेको है पीपल्स पार्टी जो है। वोट तीर जो है, न MNA जो है न MPA जो, तीर जो वोट तीर के ॾियणो है। उनमें रंजिशूं पंहिंजूं हेॾा हूंदियूं, उहे ओॾी महिल जॾहिं MPA बि ईंदो उन सां भले रंजिशूं ज़ाहिर करियो, जेकॾहिं MNA सां रंजिशूं आहिनि तो भले उन सां ज़ाहिर करियो। ये आख़िर में इजलास में तय कयो वियो त PS 69 तलहार सूबाई तक जे 17 यूनियन काउंसिलन ऐं 2 टाउन कमेटियुनि में इलेक्शन वर्क सरगर्मियूं तेज़ करे ॻोठनि, शहरनि, नंढनि वॾनि इलाइक़नि में भरपूर जोश जज़्बे सां मुहिम हलाई वेंदी। इन इलेक्शन वर्क जे लाइ शहरनि, ॻोठनि, देहनि ऐं वार्डनि जी सतह ताईं मुख़्तलिफ़ कमेटियूं पिणु जोड़ी वयूं। मुनज़्ज़म नमूने सां जोश जज़्बे सां सरगर्मियूं तेज़ करण जो पिणु ऐलान कयो वियो।